जोहिमा फारूक पंवर जी रिपोर्ट मूजिब बहिरिया टाउन इंतजामिया पारां सिंधी व सिंधियूं मिसमार करण खिलाफ एसयूपी जे ॾिनल एहतजाजी सॾ ते जोही में एसयूपी जे कारकुननि मलिक रियाज़ ऐं उन जे खांगी सिक्योरिटी खिलाफ गुलाम कादिर लगारी, अब्दुल्ला खोसो, सिकंदर चांडियो, खादिम हुसैन बाहूटो ऐं ॿियनि जी अॻवानी में एहतजाजी मुज़ाहिरो करे धरणो हयो वियो। उन मौके ते मुज़ाहिरीन ख़िताब कंदे चयो त हिक साज़िश तहत सिंधी व सिंधियुनि खे मिसमार कयो पियो वञे। धरती धणी पंहिंजे ई धरती ते निंधणका बणियल आहिनि। सिंध सरकार कब्ज़ा माफ़िया सां भाॻे भाईवार आहे। हुननि वधीक चयो त सिंध हुकूमत बहिरिया टाउन इंतजामिया ऐं मलिक रियाज़ खिलाफ कब्ज़े जो केस दाख़िल करे सिंधियुनि व सिंधियुनि खे तहफ़्फ़ुज़ ॾिनो वञे।